हाँ क्यों छातो अरे तो दिमाग तो सही है कि रात में ही तू मम्मण मतो आई मुखे खबर काने छो बाबा मां पाण परेशान आहियां असां ते फायरिंग कई कंहिं ऐं रेस गिरफ़्तार कीअं थी वियो अरे वर्ष ने ढकड़ीअ में पानी तो भरिया त ॾियास ते कोहर खान ढकड़ी में बुड्डी त मरे हाज़ुर बाबा हाज़ुर हींअर ई वञा थो चमचनि जी दुआ सां बाबा असां हाशिम खे सम्झण में वॾी ग़लती कई आहे असां हुनखे मामूली वॾेरो सम्झोसीं पर हू त पर असांजो अॻो निकितो इहे न हा बाबा हा अड़ो थी नथो पानी भरिया निभागा कंहिं जाइ जा अरे खणी आ पानी तोखे बि पेरनि ते मेहंदी लॻल आहे छा अचे बाबा पाणी पाणीअ जा सक पर जी अॼु मुंहिंजो रत चतला अरे वठो खान साहब ॿुधी मर हिन ढकड़ीअ में अरे मूंखे त तव्हां ॿिन्ही ते वॾो नाज़ हो त 7 राज्यनि में तॻीअ खान खे पग बि ठाहींदो पर अफ़सोस तव्हां त मुंहिंजी बीठे बीठे अछो मुंहुं कराए छॾियो बाबो त सफ़ा ततो पियो आहे चमचनि जी दुआ सां किथे मोचड़ा न मूंखे हणे बाबा इहो सूबेदार रहे सके कुझु कोन कंदो हिकिड़ो कलाक बि रेस लाकअप में कोन हूंदो अरे सॼी राति गुज़री वई आहे जे मथां ॾींहुं थियो आहे रेस जो हिन महिल ताईं को फाली वारसो कोन थियो आहे पुट जो कमु असीं कंदासीं पाण ई असीं रेस खे आज़ादु कराईंदासीं बाबा मां प्लान करे ॾेखारींदुसि आहियां अहिड़ो प्लान कंदुसि जो तूं 7 राज्यनि में वेही डाढ़ हणजाएं अरे कंहिंखां वठंदे पलांद तोखे त इहा बि ख़बर कान्हे त भले उठ वांगुरु तोखे वारीअ में कंहिं भॼायो आहे तोखे त दुश्मन जी बि ख़बर कान्हे कंहिंखां वठंदे पलांद हा बाबा इहो दुश्मन हाशिम खां सवाइ ॿियो केर बि नथो थी सघे अरे पुलिस बि थी सघे थी न बाबा असां ते हमले करण वारा पुलिस जा माण्हू कोन आ मूंखे पूरी पक आहे इहे हाशिम जा छाड़ता हूंदा अरे माण्हू कंहिंजा भुजन वञे धूड़ पाइनि हाणे वारो कर को हीलो वसीलो कर त सालार खान आज़ादु थिए बाबा असांखे सुञाणे केरु थो असां कंहिंखे चऊं बाबा पहिरीं हली असीं रेस जे घर वारनि खे इतलाह कयूं न मुंहिंजे ख़्याल में त या मेरू साइण कुझु न कुझु ज़रूरु कंदी हा इहो कमु भलो आहे बाबा साईं साइण खां सलाह लाज़मी करणु घुर्जे चमचनि जी दुआ सां हा बाबा त पोइ वञो न तव्हां साइण मेरू खे इतलाह ॾेई अचो सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो